मदीने वाले साईं एक दफे दुआ घुरी, ए अल्लाह, ए मुंहिंजा रब, अज मुझे किस्मत में, अज मुझे दस्तरखाने ते पखीअ जो गोश्त पियो आहे। अल्लाह मुझे सहाबा में जेको प्यारो थी उनखे मोकिल त मां मोहम्मद सां गॾु अज पखीअ जे गोश्त जी भाॼी खाए। जॾहिं हुजूर दुआ घुरी, हर सहाबी दिल दिल में रीस पियो करे त अल्लाह करे मुंहिंजो नालो अचे रब वटि, ऐं रब जिब्रील जे ज़रिए महबूब खे चवे त फिलाणो मूंखे वधीक प्यारो थी, अॼु मां नबी साईं सां गॾु अकेलो पखीअ जो गोश्त खाओ। हर कंहिंजी दिल पई चवे, हर को तमन्ना पियो करे। वॾा वॾा सहाबा वेठा हा। 10-15 मिंटनि खां पोइ मुंहिंजे साईं मुस्कुराए करे फरमायो, अईन अली, अईन अली, मुंहिंजो अली काथे आहे, अली काथे आहे। पाण फरमायो, जी मुंहिंजा साईं, लब्बैक या रसूल अल्लाह, अली अचो। अॼु अल्लाह थो चवे त मदीने वारे साईं सां अली गॾु गोश्त खाए पखीअ जो। अली मदीने वारे साईं को उम्र में काफ़ी साल नंढो हो। अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु मुझे सोने साईं को 2 साल नंढो हो। हज़रत अली काफ़ी साल 20-28 साल नंढो